सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब चौथों सबक ॾहों इख़्तिसार या तत चैप्टर रिव्यू। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। असां चोथों बाब पूरो कयो। अॼु हिन बाब जो इख़्तिसार कंदासीं। उन इख़्तिसार में असां सॼो वरचाईंदासीं त असां हिन बाब में छा छा पढ़ियो ऐं असांखे छा छा यादि थियो। चौथे बाब में असां ॾिठो त असांजे इर्द गिर्द जेके शयूं आहिनि उन्हनि खे माहौल चवंदा आहियूं ऐं असांजे माहौल जा हिसा आहिनि। असां ॾिठो त माहौल जा हिसा ॿिनि क़िस्म जा आहिनि, हिकिड़ा जानदार ऐं ॿिया गैर जानदार। जानदार हिसनि में आहिनि जानवर, ॿूटा, फंजाई या खुंभियूं या हिकिड़ी फंगस या अलजी ऐं बैक्टीरिया। गैर जानदार हिसनि में आहिनि मिटी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मीअ जो दर्जो या गर्मीपद। असां ॾिठो त माहौल जे जानदार हिसनि में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे आहिनि ॿूटा, अलजी, जानवर, फंजाई, फंगस, खुंभी, नंढा जानवर ऐं बैक्टीरिया। असां ॾिठो त अलजी ऐं ॿूटा खाधो पैदा कंदा आहिनि या खुराक पैदा कंदा आहिनि, उनजे करे उहे पैदावारी अंसर या प्रोड्यूसर्स आहिनि। जानवर उन खाधे खे खाईंदा आहिनि ऐं उनजे करे उहे सारिफ़ीन या कंज़्यूमर आहिनि। फंजाई ऐं नंढा जानवर बैक्टीरिया वग़ैरह उहे जेके मुअल जानवर या मुअल जानदार ॿूटा शामिल करे हूंदा आहिनि, उन्हनि खे तहलील करे वरी साधन अंसरनि में तब्दील कंदा आहिनि, उनजे करे उहे डीकम्पोज़र्स या तहलीली अंसर हूंदा आहिनि। हिन बाब में असां खाधे जी ज़ंजीर जे बारे में पढ़ियो ऐं ॾिठोसीं त कीअं सिज जी रोशनी, पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड जी मदद सां ॿूटनि में मौजूदु क्लोरोफिल जी मौजूदगीअ में फोटोसिंथेसिस या रोशनाई तरकीब जे अमल सां ॿूटा खुराक पैदा कनि था, उनजे करे उहे पैदावारी अंसर आहिनि। उन खुराक खे इब्तिदाई सारिफ़ खाइनि था, जंहिंखे वरी सेकेंडरी सारिफ़ खाइनि था ऐं उन्हनि खे टियां ऐं चोथां सारिफ़ खाइनि था ऐं आख़िर में जॾहिं उहे मरनि था त उहे फंजाई या बैक्टीरिया वग़ैरह जी सूरत जे वसीले डीकम्पोज़ थियनि था, यानी तहलील थियनि था। उहे कंपोज़र्स या तहलील अंसरनि खे तहलील करे वरी साधन जुज़नि में मिटीअ में शामिल करे था छॾनि ऐं उहो अमल वरी ईअं साॻे तरीक़े सां जारी रहे थो। इहा असां खाधे जी ज़ंजीर ॾिठी। हिन बाब में असां जानवरनि जे टिनि क़िस्मनि जे बारे में ॼाण हासिलु कई। असांखे ख़बर पई त कुझु जानवर गाह ऐं ॿूटे खोर हूंदा आहिनि, कुझु गोश्त खोर हूंदा आहिनि ऐं कुझु सभु खाईंदा आहिनि, जेके गाह ॿूटा ऐं गोश्त सभु खाईंदा आहिनि। पहिरें क़िस्म जा जानवर जेके आहिनि, जेके गाह ऐं ॿूटे खोर आहिनि, उहे सिर्फ़ु पैदावारी अंसरनि खे खाईंदा आहिनि। जेके गोश्त खोर जानवर आहिनि उहे इब्तिदाई सारिफ़िन खे ऐं सानवी सारिफ़िन खे खाईंदा आहिनि ऐं जेके सभु खाऊ यानी ओमनिवोरस हूंदा आहिनि उहे पैदावारी अंसर बि खाईंदा आहिनि, इब्तिदाई सारिफ़िन खे बि खाईंदा आहिनि ऐं सानवी सारिफ़नि खे बि खाईंदा आहिनि। माहौल जे गैर जानदार हिसनि में असां ॾिठो त आहिनि मिटी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मी जो दर्जो। असां माहौल जे हिसनि जी तंज़ीमी तरतीब बि ॾिठी। कुझु हिसो असां हिन तंज़ीमी तरतीब जो पहिरियनि चैप्टर्स में या पहिरियनि बाबनि में पढ़ी चुका आहियूं। जीअं असांखे ख़बर आहे त जीव घरड़े मां ओॼा, ओॼनि मां उज़वा, उज़वनि मां सिरिश्ता ऐं सिरिश्तनि मां जानदार था थियनि। इन खां पोइ जी जेका तरतीब आहे, तंज़ीमी तरतीब, उहा असां हिन बाब में ॾिठी। असां ॾिठो त जानवर जॾहिं मिलनि था हिकु जॻह त उहे नसल था ठाहिनि, जॾहिं नसल पाण में मिलनि था त उहे आबादी था ठाहिनि, जॾहिं आबादियूं पाण में मिलनि थियूं त उहे बिरादरी थियूं ठाहिनि या तबिको थियूं ठाहिनि। जॾहिं तबिके में गैर जानदार अंसर शामिल था थियनि त उहे इकोसिस्टम था ठाहिनि ऐं हिकिड़े क़िस्म जो इकोसिस्टम जंहिं जाइ ते मौजूदु हूंदो आहे उनखे बायोम चइबो आहे। मुख़्तलिफ़ दुनिया जा बायोम मिली जीव मंडल या बायोस्फीयर ठाहींदा आहिनि। हिन बाब में असां इकोसिस्टम जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो मुतालो कयो। असांखे ख़बर पई त हिकिड़ा पाणी वारा इकोसिस्टम्स हूंदा आहिनि, जीअं खारे पाणी वारा ऐं ॿिया मिठे पाणी वारा। अहिड़ी तरह ख़ुश्कीअ वारा इकोसिस्टम्स हूंदा आहिनि, जंहिंमें झंग ऐं ॿेला यानी फॉरेस्ट, रेगिस्तान यानी डिज़र्ट्स, चरागाह यानी ग्रासलैंड्स, बरसाती ॿेला यानी रेन फॉरेस्ट, जाबलू इलाइक़ा यानी माउंटेन्स, तुंद्रा, ताइगा ऐं ग्लेशियर शामिल आहिनि। असां हिन बाब में रेगिस्तान ऐं बरसाती ॿेलनि वारे इकोसिस्टम जो तफ़सीली जाइज़ो वरितो।
असां खाधे जी ज़ंजीर सां गॾु तवानाई जी ज़ंजीर जो मुतालो कयो ऐं असां कीअं ॾिठो त सिज मां मौजूदु रोशनी जॾहिं खुराक ठाहे थी ॿूटनि जे वसीले, उन खां पोइ ॿूटा जेको आहे उहे खुराक ॿियनि सारिफ़नि खे ॾियनि था, उन वक़्तु असां न सिर्फ़ु साह खणण जे अमल में न रुॻो कार्बन डाइऑक्साइड पैदा थिए पर गर्मी पैदा थिए थी, जेको माहौल जो हिकिड़ो हिसो आहे ऐं उन जे करे गर्मीअ जी वाध में इज़ाफ़ो थिए थो। असां जानदारनि जा हिक ॿिए सां तालुक जा क़िस्म ॾिठा, जेके सिम्बायोटिक रिलेशनशिप जंहिंखे चइबो आहे उहे असां ॾिठा। उन्हनि में हिकिड़ा रिलेशन्स अहिड़ा आहिनि, यानी हिकिड़ो तालुक अहिड़ो आहे जंहिंमें हिकिड़े खे फ़ाइदो ऐं ॿिए खे नुक़सान थो थिए, यानी शिकार ऐं शिकारी वारो तालुक आहे। ॿियो तिफ़लियत जो या पैराज़िटिज़म वारो तालुक आहे, जंहिंमें हिकु जानदार जो ॿिए ते पूरो भाड़ण आहे। ॿियो बेज़रर तिफ़लियत यानी कमेंसलिज़म आहे, जंहिंमें हिकु जानवर जो ॿिए ते नुक़सान खां सवाइ भाड़ण थिए थो। उन खां सवाइ ॿितरफ़ो या ॿिटो तालुक आहे, जंहिंमें ॿिन्ही जानवरदारनि खे फ़ाइदो थिए थो। ऐं हिकु अहिड़ो बि असरु आहे जेको असां कोन ॾिठो, पर उहो असरु या उहो तालुक जेको आहे उहो हिते ॿुधाइणु ज़रूरी आहे, उहो आहे अमेंसलिज़म जो, जंहिंमें हिकिड़े खे नुक़सान थो थिए पर ॿिए ते को बि असरु कोन थो थिए। जीअं जॾहिं हाथी झंगनि में हलनि था त उहे ॿूटनि खे लताड़नि था, ॿूटनि खे त नुक़सान थिए थो पर हाथियुनि खे को फ़ाइदो कोन थो थिए। उन तालुक खे अमेंसलिज़म चइबो आहे। असां इहो बि ॾिठो त जानदार खे बका लाइ हवा, पाणी, खुराक, गर्माइश जो बचाव असां ॾिठो त इहे जानदार बका लाइ वसीला ऐं रिसोर्स इनसार करे थो सिज जी रोशनी, जानदार हवा ते, पाणीअ ते, मिटीअ ते बचा कंदो सवा नथो रही सघे गर्मी जे दर्जे ते। असां इकोसिस्टम में अदम तवाज़न जी ॻाल्हि कई ऐं असां ॾिठो त जीअं त इकोसिस्टम में सिज जी रोशनी मां क्लोरोफिल, कार्बन डाइऑक्साइड हवा मां ऐं पाणीअ मादनियात मिटीअ मां वठी ॿूटा पंहिंजी क्लोरोफिल जी मौजूदगीअ में ऑक्सीजन जी खुराक ठाहिनि था ऐं उहा खुराक ॿियनि जानदारनि ताईं पहुचे थी खाधे जी ज़ंजीर जे सूरत में। असां इहो बि ॾिठो त जेकॾहिं जीअं असां ॾिठो न त बाहि लॻी वई त छा थींदो, उनजे करे असां ॾिठो त कंहिं हिकु अंसर जी तब्दीली जो सॼे इकोसिस्टम ते वॾो असरु थिए थो। असां इहो बि सम्झो त माहौल जे हयातियाती ऐं गैर हयातियाती अंसरनि जे विच में बाहिमी तालुकात जे मुतालिए खे इकोलॉजी चइबो आहे, जेका हिकु नए क़िस्म जी साइंस आहे। असां इहो बि ॾिठो त इकोसिस्टम जा महदूद कंदड़ या तख़फ़ीफ़ी अंसर जेके आहिनि उहे रोशनी, क्लोरोफिल, गर्मी जो दर्जो, पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड आहिनि, जेके ॿूटनि जे वाध ते ऐं खुराक जे ठहण ते असर अंदाज़ थियनि था। इन्हनि जे घटि या वधण ते खुराक जे ठहण ते असरु थिए थो। असां इहो बि ॾिठो त खुराक, पाणी, अझो ऐं जाइ जी मौजूदगी जानदार हिसनि ते, इकोसिस्टम जे जानदार हिसनि ते असरु विझे थी ऐं उहे घटि या वधि थियनि था, उनजे करे इहे सभु तख़फ़ीफ़ी अंसर आहिनि। असां इकोसिस्टम में ॾिठो त तख़फ़ीफ़ी असरनि जो इकोसिस्टम ते कीअं असरु थिए थो। उन खां अलावा असां ॾिठो त आबादी जेको आहे उहो बि इकोसिस्टम जो हिकिड़ो तख़फ़ीफ़ी अंसर आहे। असां इकोसिस्टम ते इंसानी अमलनि जो असर बि ॾिठो ऐं असां ॾिठो त उहो इंसान जी खेचल या हथ चुरांद आहे, जंहिंमें सभिनी खां वॾी शइ आलूदगी आहे। इकोसिस्टम ते इंसान जो मुख्य मनफ़ी अंसर आहे। इन में वसीलनि जो ज़ाया थिए थो ऐं जानवरनि जो घटिजण जो अमल थिए थो। आलमी तपिश यानी ग्लोबल वार्मिंग या क्लाइमेट चेंज असां ॾिठो त कार्बन डाइऑक्साइड ऐं गर्माइश वधण जे करे आलमी तौर ते आबोहवा में मनफ़ी तब्दीली थिए थी ऐं इकोसिस्टम जे तबाही जो मुख्य कारण आहे। असां ज़मीन जी सफ़ाई या लैंड क्लियरिंग जे बारे में पढ़ियो त इंसान कीअं पंहिंजी आबादीअ खे वधण जे करे ज़मीन जी ज़रूरत महसूसु करे थो ऐं उन में ॿूटनि ऐं जानवरनि जो तइदादु घटिजे थो। असां इहो बि ॾिठो त कीअं इंसानु वसीलनि जो बेदर्गी इस्तेमालु थो करे, जीअं कोयलो, पेट्रोल वग़ैरह। आबादीअ जो घटिजणु, जानवरनि खे शिकार करण जे करे जानवर जेके इकोसिस्टम जा अहम अंसर आहिनि उहे घटिजनि था
ऐं उहो बि इकोसिस्टम सां हिकिड़ो खेचल जे बराबरि आहे। असां इहो ॾिठो त असां गॾिजी माहौल खे कीअं बचाए सघूं था। असां ॾिठो त असांखे पाणी बचाइणु खपे, असांखे बिजली बचाइणु खपे, असांखे प्लास्टिक जे थैलियुनि जो इस्तेमालु न करणु खपे, असांखे गंद ऐं ग़लाज़त न फैलाइणु खपे, असांखे घर में गुल ॿूटा ऐं भाॼियूं पोखणु खपनि, ऐं असांखे वण पोखणु खपनि। असांजो पाकिस्तान ऐं सॼी दुनिया ख़ुशो खुरम रहे ऐं साई थिए ऐं असां वटि ख़ुशहाली वधे। हाणे असां विरजाए वरितो त हिन बाब में छा हो ऐं असांखे सभु यादि आहे। हाणे असां बिल्कुलु तयारु आहियूं त असां ॿिए सबक में जेके दौर जा सुवाल आहिनि उन्हनि खे कयूं। न विसारजो ॿिए सबक खे ॾिसण लाइ, उन में असां सभु दौर जा सुवाल कंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।